शेख अयाज़ शाइर तौर असां हुनजो हिकिड़ो तारुफ़ आहे, पर दुनिया में केतिरा ई शाइर आहिनि जंहिंजो शाइरी खां अलावा ॿियो बि हिकिड़ो तारुफ़ थिए थो। ग़ालिब असांजो आॾो आहे। ग़ालिब जी दुनिया में सुञाणप करे शाइर वारी आहे, पर हुन जेके ख़त लिखिया आहिनि उनजो जेको नसर आहे उहो बि तमामु शानदार ऐं शाहकार आहे। ईअं ई शेख अयाज़ साहबु उनजी सुञाणप शाइरी आहे, पर हुन जेके ऑटोबायोग्राफ़ी जा बुक्स लिखिया आहिनि, किताब लिखिया आहिनि, उन्हनि जी बि वॾी हिकिड़ी रीडरशिप आहे ऐं उन्हनि हिकिड़ी मंजता माणी आहे पढ़ंदड़नि वटि। सो अॼोको असांजो जेको सेशन आहे बेसिकली शेख अयाज़ साहब जेके ऑटोबायोग्राफ़ी जा बुक्स आहिनि उन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें शबनम गुल गॾु आहे असां सां, रियाज़त बूड़ो आहे, हसीन मुसरत शाह आहे, आबदा घांगरो साहिबु आहे। सो उन ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरीं त ऑटोबायोग्राफ़ी ऐं बायोग्राफ़ी में फ़र्क़ु इहो आहे त ऑटोबायोग्राफ़ी त माण्हू पाण लिखे थो ऐं बायोग्राफ़ी को ॿियो माण्हू आहे जेको ॿिए जे अकाउंट खे नरेट करे थो बेसिकली। सो हिते क्वेश्चन इहो आहे उभिरे थो त जेको माण्हू पंहिंजी ज़िंदगी जे बारे में कुझु लिखे थो, उहो पंहिंजे बारे में लिखण में केतिरी जेका आहे सा मतिलबु ओपन थिए थो, उहो वाक़ई निभाए सघे थो सच लिखण खे, या कुझु शयूं आहिनि जेके रहिजी वञनि थियूं। सो उन हवाले सां मुंहिंजो पहिरियों सुवाल त इहो हूंदो त शेख अयाज़ साहब खे जो ऑटोबायोग्राफ़ीज़ जिन पढ़ियूं आहिनि उन्हनि ॿुधायो तव्हां शबनम त शेख साहब वाक़ई जेको इज़हार कयो आहे पंहिंजी ऑटोबायोग्राफ़ीज़ जे बुक्स में जी उहो मतिलबु बिल्कुलु खुलियल नमूने आहे, या कुझु शयूं आहिनि जंहिंमें शेख साहब कुझु पर्देदारी कई आहे? सभ खां पहिरीं त इहो ॿुधाइणो पवंदो त ऑटोबायोग्राफ़ी आहे छा। ऑटोबायोग्राफ़ी आत्मकथा जेको बि लेखक पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में लिखे थो, आत्मकथा या वरी सारूणियूं, इन्हनि जी टेक्निक में घणो फ़र्क़ु आहे। बायोग्राफ़ी जीअं तव्हां ॿुधायो त को ॿियो लिखंदो आहे कंहिंजे बारे में। अयाज़ जो जेको मुतालियो तमामु घणो वसी हुयो ऐं ही जेको बि नॉन फिक्शन जूं सिन्फ़ूं आहिनि, जंहिंमें सफ़रनामा, आत्मकथा, सारूणियूं, मज़मून, ही सभु अची वञनि था, हिन खे नैरेटिव जर्नलिज़म चयो वेंदो आहे। जीअं त शेख अयाज़ घण रुखो लेखक हुयो ऐं साॻे वक़्त में हुन जो जेको पढ़ण जो जेको मुतालियो हू कंदो हुयो, चाहे उहा शाइरी हुजे, नॉविल हुजे, या फिक्शन ऐं नॉन फिक्शन खे गॾु खणी हू हलियो। ही जेके अयाज़ जूं आत्मकथा जंहिंखे तव्हां चओ था, बुनियादी तौर ते ही सारूणियूं आहिनि। आत्मकथा जी टेक्निक बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। सारूणियूं आत्मकथा जो हिसो आहिनि। आत्मकथा जेका लिखी वेंदी आहे एतिरी क्रिएटिव न हूंदी आहे, पर तव्हां ॾिसंदव त जेके बि ख़त आहिनि, ख़त बि इन ई आत्मकथा जो हिसो आहिनि। उहे ॾाढियूं तख़लीक़ी आहिनि, उहे ॾाढियूं क्रिएटिव आहिनि। उन में शाइराणो हुस्न, नज़ाकत ऐं जमाल, इहे सभु शयूं असांखे महसूसु थियनि थियूं। उन नसर में बि नसराणो नज़म ॾिसी सघिजे थो, महसूसु करे सघिजे थो। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त शेख अयाज़ जे ज़हन में छा हो ऐं छा हू पंहिंजे पाण खे इन्हनि आत्मकथाउनि में या इन्हनि सारूणियुनि में मुकमल तौर ते बयानु करे सघियो आहे। त मां सम्झां थी त शेख अयाज़ जॾहिं आत्मकथा लिखणु शुरू कई हूंदी त हुनखे इहा ज़रूरत पेश आई हूंदी त हू पंहिंजे तजुर्बनि खे पढ़ंदड़ सां वंडे, या हू पंहिंजे बारे में ॿुधाए। छो त शाइर जेको आहे उन जी तशरीह त शाइर कनि था। जीअं जेम्स हिलमैन हिकु नफ़्सियाती माहिर आहे, हुन जो चवणु इहो आहे त शेर जी तशरीह न करणु खपे। उहो जेको माण्हू शेर ॿुधे थो या पढ़े थो, उहो उनखे पंहिंजे तौर ते महसूसु करे, हू ॿिए जे महसूसात जे आईने में उन शेर खे न सम्झे ऐं न ई पढ़े। साॻी रीति शेख अयाज़ जॾहिं महसूसु कयो त हर माण्हू उनखे पंहिंजे तसवुर जे आईने में ॾिसंदो, तशरीह कंदो उन शेर जी, त शायदि उन वक़्तु हुनखे महसूसु थियो हूंदो त
त मां जेके तजुर्बा आहिनि ज़िंदगीअ जा उहे बयानु कयां। हाणे ज़रूरी न आहे त हिननि आत्मकथा में मूंखे जेको महसूसु थियो त ही तामीरी आहिनि, तख़लीक़ी आहिनि, ही सारोड़ियुनि जे वेझो आहिनि। आत्मकथा में बाक़ाइदा हुन ॼमण खां वठी वेंदे ज़िंदगीअ जे आख़िरी हिसे ताईं तरतीबवार वाक़िया न लिखिया आहिनि, पर उहे फ्लैशबैक्स आहिनि, या ईअं खणी चऊं त जेके उहे फ्लैशबैक्स आहिनि, रिफ्लैक्शंस ऑफ पास्ट आहिनि ऐं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस में लिखियल आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ वाक़िया अचनि था, उन्हनि में किथे किथे रिलेवेंस बि कोन्हे। ईअं थो महसूसु थिए त हू जस्टिफाई करणु थो चाहे या हू मुतारिफ़ कराइणु थो चाहे पढ़ंदड़ सां पंहिंजी ज़िंदगीअ जे उन्हनि अहम किरदारनि खे या पंहिंजे ज़िंदगीअ जे वाक़िअनि खे, शाइरीअ जे उत्साह खे, फितरत जी ख़ूबसूरती खे, या संदसि शाइरीअ में जेका जमालियाती हुस्न या मावराई हुस्न आहे या फितरत जे हू जेतिरो वेझो रहियो आहे, बिलाशुबा हुन जा जेके तजुर्बा आहिनि, हुन जा जेके मुशाहिदा आहिनि, जेके हुन आत्मकथाउनि में पढ़ंदड़नि सां वंडिया आहिनि, उन्हनि जा वरी घणा रुख़ आहिनि। किथे हू पंहिंजे शाइराणे उत्साह जी ॻाल्हि थो करे, किथे हू पंहिंजे महबूबाउनि जो ज़िक्र थो करे। हाणे इहो ॾिसणो पवंदो त हू केतिरो उन में बेबाक आहे, छो त हीउ समाज अहिड़ो आहे जंहिंमें कंहिं बि औरत जो नालो खुली जेकॾहिं को शाइर वठे थो त थी सघे, ऐं उन वरितो बि आहे कंहिं हद ताईं, त उते उनजे घर वारा बि परेशान थींदा हूंदा। मतिलबु हुनखे हू त करे सघे थो, पर हुन जे अंदर में हिकु इहो बि ज़रूरु सुवाल उभरंदो हूंदो त उन औरत खे पोइ समाज कहिड़े तरीक़े सां सम्झंदो, महसूसु कंदो, छो त शेख अयाज़ खे चङे नमूने ख़बर हुई त हू उहो समाज आहे जेको कूड़ खे ख़ूबसूरती सां पेश करे या सच खे कूड़ जे रुमाल में वेड़े पेश करे, यानी का बि सची ॻाल्हि, बेबाक ॻाल्हि जेका इंसान जे ज़हनी या अंदर जी ओघड़ खे ज़ाहिर कंदी हुजे, उहा समाज जे लाइ क़ाबिल क़बूल न आहे। त मां सम्झां थी त शेख अयाज़ उते कुझु झझक महसूसु थी ऐं हुनखे भरपूर तरीक़े सां कोन बयानु कयो आहे। कुझु संदसि सियासी कैरियर आहे, कुझु जेलनि जा अहवाल असांखे हिननि आत्मकथाउनि में मिलनि था, शहरनि जा अहवाल मिलनि था। मिसाल जीअं शिकारपुर जो अहवाल आहे, दरियाए सिंध जो, या कराचीअ जा ॾींहं, कराचीअ जूं रातियूं। मूंखे जेको सभिनी खां वधीक मुतासिर कयो काक ककोरिया कापड़ी, हुन में जेके हू ख़त लिखे थो ऐं हुन में जेका हुन जे अंदर में जेका उञ उसाट महसूसु थी थिए ख़ूबसूरती जे लाइ, यानी हुन जे अंदरि हिकिड़ो उतावलोपण आहे, हिकु बेचैनी आहे, त हुन जहिड़े नमूने काइनात जे हुस्न खे परखियो, काइनात में जेको फितरत में मावराई हुस्न आहे, मावराई जेके रवैया आहिनि, जिन खे हू जस्टिफाई कुझु करे सघियो आहे, कुझु न करे सघियो आहे, कि ज़रूरी न आहे त फितरत जा मावराई जेके रवैया आहिनि उहे रूहानियत सां ई सिलाड़ियल हुजनि, पर हू बि शायदि उमिरि जे आख़िरी हिसे ताईं हुनखे टाइम मिले हा त शायदि हुनखे वधीक हू दरियाफ़्त करे सघे हा। त हीअ हिकिड़ा मुख़्तलिफ़ अक्स आहिनि, इहे जेके मुख़्तलिफ़ अक्स मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जे हिसनि में विरहायल आहिनि। हुन में जेको आहे ज़रीना जी ॻाल्हि करे थो, जेका हुन जी ज़िंदगीअ जी साथी आहे, ऐं ज़ाहिर आहे त ज़ाल जेका आहे सा हिकु तख़लीक़कार जी भोगना जो हिकु हिसो हूंदी आहे, उहो वधीक भोगींदी आहे। उन शाइर सां रहंदे, उन अदीब सां रहंदे उहा औरत वधीक भोगींदी आहे। शेख अयाज़ खे इहो अहसासु रहियो, हुन पंहिंजे कंहिं हिन ई कंहिं किताब में मूं पढ़ियो त मां राति जो लिखंदो आहियां, लिखंदे लिखंदे उथी वेंदो आहियां, ॾिसंदो आहियां त ज़रीना बोरचीखाने में मसरूफ़ आहे, कुझु पचाए पई, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां संदसि पेरनि खे छुआं। हिकु जंहिंखे चइजे त सभु कुझु करण खां पोइ पंहिंजी ज़िंदगीअ खे पंहिंजे प्रोफेशन, पंहिंजे पेशन में विरहाइण खां पोइ, मुख़्तलिफ़ इश्क करण खां पोइ, इश्कनि मां उत्साह वठण खां पोइ, जॾहिं शाइर या जॾहिं अदीब उहो सॼो ख़ाली थी वेंदो आहे त पोइ हुनखे पंहिंजी ज़ाल यादि ईंदी आहे। पोइ हुनखे अहसासु थींदो आहे त शायदि हुन पंहिंजी उहो हिकिड़ो गिल्ट जो जेको अहसासु, उहा हिकु सचाई आहे। मां सम्झां थी त इहा सचाई महसूसु थी। बिल्कुलु महबूबाउनि जो ज़िक्र कंदे थोरो डिॼे थो, शायदि नाला बि कुझु महबूबाऊं त घणियूं हुयूं शायदि सवनि जी तइदाद में, पर मुख्य जेके महबूबाऊं जिन जो हिन ज़िक्र कयो आहे, ख़ूबसूरती सां कयो आहे,
ऐं डिॼी डिॼी बि कंहिं हद ताईं कयो आहे, बाक़ियुनि जो ज़िक्र न कयो आहे। इन करे जिन जो ज़िक्र न कयो आहे त मां सम्झां थी कीट्स जो उहो शेर त जेके हर्ड मेलोडीज़ आर ख़ूबसूरत आहिनि, जेके जेके अण चयल गीत आहिनि। चयल गीत त ख़ूबसूरत आहिनि, कीट्स जी सिट आहे, पर अण चयल गीत वधीक ख़ूबसूरत आहिनि। त उहे अण चयल जेके गीत आहिनि हुन जे अहसास में जिन खे हू वाज़े न करे सघियो आहे, उहे वधीक सघारा उन जे उञायल सिटुनि मां महसूसु थींदा आहिनि। शबनम ॾाढो सुठो ॻाल्हायो। शबनम हिकिड़ी ॻाल्हि कई त शाइर जॾहिं ख़ाली थी वेंदो आहे त पोइ ज़ालुनि जे वेझो थींदो आहे या उनखे मतिलबु पोइ उनखे वणणु लॻंदो, पर जेकॾहिं हू शुरू खां ई ज़ालुनि जे वेझो रहनि त पोइ थी सघे शाइर बि न थी सघनि। सो तव्हां उत्साह जी बि ॻाल्हि कई शबनम, ऐं रियाज़त खां सवाल असां पुछंदासीं त शाइरी में त अयाज़ साहिब जी में त वॾो उत्साह आहे नई जनरेशन जे लाइ, असांजे नौजवाननि जे लाइ, हर उमिरि जे माण्हुनि जे लाइ तमामु वॾो, इनकलाबियुनि जे लाइ, आशिक़नि जे लाइ, सभिनी जे लाइ हिकिड़ो उत्साह आहे। त अयाज़ साहिब जेके ऑटोबायोग्राफीज़ लिखियूं उन में उत्साह आहे असांजे जेके नौजवाननि, कुझु मटीरियल मिले थो तव्हांखे, तव्हां हुनखे स्टडी कई आहे त? बिल्कुलु। ॻाल्हि मां शेख अयाज़ जे हिकिड़े शेर सां शुरू कंदुसि। हली आओ हीअ राति पूरी न थिए, हली आओ हीअ राति पूरी न थिए, कहाणी ईअं ई अधूरी न थिए। हली आओ हीअ राति पूरी न थिए, कहाणी ईअं ई अधूरी न थिए, अञा सिक बरबर ॿरे थी अयास, मोहबत थिए पर अधूरी न थिए। हाणे शेख अयाज़ जे असां समूरी हयाती खे जेकॾहिं ॾिसूं था, उन जी शाइरीअ खे बि उन जे नसुर खे बि, त हू रिवायती कंहिं बि तरह सां नज़र नथो अचे। ऐं उन रिवायती नज़र न अचण जे करे हुन पंहिंजी शाइरीअ में बि तमामु घणा तजुर्बा कया। हाणे शाइरी में तजुर्बा थी विया, शाइरीअ जी हर सन्फ़ में तजुर्बा थी विया, पर हुन जेके ख़त लिखिया, जीअं उन खां शुरूआति कई, त उहे तजुर्बा उन जे ख़तनि में बि आया। ऐं हुन जी सारियुनि वारे जेके किताब आहिनि, किथे त भञिबो थक मुसाफ़िर जा 3 जुल्द ऐं किथे न भञिबो थक मुसाफ़िर, या कराची जा ॾींहं ऐं रातियूं आहिनि, या जो ॿियो बि किताबु अथसि यादगिरियुनि जो, नक़्द ज़हन ते नालो कोन थो अचे पर पोइ तव्हांखे ॿुधायूं था। त उन्हनि सभिनी में उन जा उहे तजुर्बा नज़र अचनि था पिया। तजुर्बा कहिड़ा? ॻाल्हि खे बयानु करण जा। मिसाल तौरु जीअं रिवायती तरह सां त आतम कहाणी थिए थी त हिकिड़ो माण्हू पाण पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में ॿुधाए, पर उहे शयूं हिकिड़ियूं जेकॾहिं रिवायती तरह सां ॿुधाईंदो पोइ त आम ॻाल्हि थी वेंदी, पोइ त को बि बायोग्राफर उनजे इहा सवाने लिखी छॾे, पोइ त फ़र्क़ु न थियो। पर असुलु फ़र्क़ु आतम कहाणियुनि जो अहमियत जो इन करे हूंदो आहे त उहो पाण माण्हू पंहिंजा एतिराफ़, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजा दास्तान, उहे ज़िंदगी ज़ाती जा हुजनि या समाजी ज़िंदगी जा हुजनि या इश्क़ ज़िंदगी जा हुजनि, उन्हनि खे हू कहिड़ी नज़र सां ॾिसे थो ऐं कहिड़ी तरह सां बयानु करे थो पियो। हाणे शेख अयाज़ जो उहो बयानु संदसि इन्हनि सभिनी आतम कहाणियुनि जे किताबनि में नज़र अचे थो पियो। पर शेख अयाज़ जीअं त ॻाल्हि कईसीं त रिवायती त शाइर या रिवायती अदीब त हुयो ई कोन, त हुन उन में बि उहे तजुर्बा पेश कया। मिसाल तौरु हुन जे नसुर में उहे तशबीहूं बि अची वियूं, बयान जी दिलकशी बि अची वई, ऐं ॻाल्हि हलंदे हलंदे जॾहिं सिर्फ़ु मिसाल तौरु पंहिंजी घरवारी जी ॻाल्हि थो करे, महबूबा जी ॻाल्हि थो करे, या रूस वञे थो, उतां जी जेका उनजी गाइड आहे इरीना, उन जी ॻाल्हि थो करे, त हू ॻाल्हि खे सिर्फ़ु उन ॻाल्हि या वाक़े ते बयानु नथो रखे, पर जेको फ़लसफ़ो, जेको फ़िकुरु, जेको इभ्यास दुनिया भर जे इल्मु अदब जो हुन जे अंदर में शामिलु आहे, हू उन जो बि चाहे थो त इज़हार कया। उहो इज़हार हिन जे इन्हनि सभिनी किताबनि में नज़र अचे थो पियो। ॻाल्हि जेसि ताईं आहे उन मां असरु वठण जी, मुतासिर थियण जी, जीअं तव्हांजे सुवाल जे ॿिए हिसे में बि हुयो, त शेख अयाज़ जो शेर त उत्साह ॾींदड़ आहे ई आहे, पर हुन जे इन्हनि ख़तनि में जेके वाक़िया ॿुधायल आहिनि, जेका सिंध जी तहज़ीब जो शान बयानु कयल आहे, या ज़ाती ज़िंदगी जा वाक़िया ॿुधायल आहिनि, उन्हनि में मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त उन्हनि मां उत्साह मिले थो पियो। मिसाल तौरु जॾहिं मां पहिरियों चकर वियुमि कोमरी खां भूरभन ॾे या सवातवादी ॾे घुमण ॾे, त शेख अयाज़ जो किताबु काक कुरा कापड़ी खयूं हुयूं साण, त मां चयो जीअं सफ़रु शेख अयाज़ कयो आहे, असां बि जॾहिं उहो सफ़रु कयूं था त हू जीअं उन्हनि सभिनी लकाहनि खे ॾिसे थो,
त असांखे उहे केतिरे क़दुरु वाक़िया थियनि था। जॾहिं साॻियो लकाउ हिकिड़े वक़्त जी विथी खां पोइ, हिकिड़नि वाक्यनि जी विथी खां पोइ असां ॾिसंदासीं त ज़ाहिर आहे उन में फ़र्क़ु हूंदो, ऐं उहो फ़र्क़ु हिकिड़ो सुञाणो लिखण वारो महसूसु करे सघंदो। त उहा शइ आहे। शेख अयाज़ जा माना जेके इहे किताब आहिनि आतम कहाणियुनि जा, न सिर्फ़ु हुन जे ज़िंदगी जे वाक्यनि ते रोशनी विझनि था, पर हुन जे मुताले जे बारे में बि ॿुधाइनि था। हुन ते जिन माण्हुनि सां उन्हनि जी वेझड़ाई थी आहे उन जे बारे में बि ॿुधाइनि था पिया। मिसाल तौरु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी बि ॿुधाईंदुसि त हीउ पंहिंजो असांजो जगमिड़ी सपनो, जंहिंजो अॻु मां ज़िक्र पे कयो, किताबु तमामु हिकिड़ो शानदार किताबु आहे, नंढिड़ो किताबु आहे। उन में जी एम मैकरी साहिब सां शेख अयाज़ पंहिंजी मुलाक़ात जो हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो आहे। ऐं इन टाइम ते पाण रूस वञण वारो हूंदो आहे त उते अयाज़ लिखियो आहे त चवे थो जी एम मैकरी साहिब खे त मूं उनखे चयो दुआ करियो त एतिरो जियां जो हीअ सारी दुनिया घुमी वठां, बाक़ी हिन ज़िंदगी खां अॻिते जिया पे जो मूंखे शौक़ु न आहे। हाणे इहा हिकिड़ी ख्वाहिश हुई हुनजे में, माना हिकिड़े तरफ़ हू दुनिया भर जो अदब त पढ़े पियो, सवाने हयातूं बि पढ़े पियो, जेके मुख़्तलिफ़ असराइता अदीब हुआ उन्हनि जी ज़िंदगियुनि जे बारे में जेके उन्हनि पाण लिखियो हुयो, उहे किताब त शेख अयाज़ शौक़ सां पढ़ंदो हो ऐं उन्हनि सभिनी जो ज़िक्र हुन तफ़सील सां पंहिंजे आतम कहाणियुनि में कयो आहे। पर हू पाण बि चाहे पियो त मां इहा दुनिया पंहिंजी नज़र सां ॾिसां, जंहिं करे हुन इंडिया जा बि सफ़रनामा कया, बांग्लादेश जा सफ़र कया, बांग्लादेश जा सफ़र कया, रूस जा सफ़र कया, ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते वियो, या हिते सिंध में ख़ासि तरह सां जेको थर ॾे वरी वियो आहे। ऐं ॾिसो न हिते उनजे शाइर वारी बि नज़र अचे थी पई। मिसाल तौरु थर वियो आहे त थर जे जेके बि जीवत आहे, झंगली जीवत हुजे या ॿी हुजे या जेके बि शयूं आहिनि, हू उन्हनि जे बारे में मालूमात बि वठे थो पियो ऐं उहा पाण वटि नोट बि करे थो पियो, ऐं हू वरी उन्हनि खे पंहिंजी शाइरीअ में बि इस्तेमालु करे थो ऐं पंहिंजे नसर में बि इस्तेमालु करे थो। अकनि नीरा फुलिया उनजो थर जे ख़ासि तरह सां पस मंज़र में लिखियल बेत अथसि या शाइरी अथसि ॿी, हुन उते उन्हनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो आहे जेका लुगत आहे हुतां जी, ऐं उन जूं मानाऊं बि ॾिनियूं अथई। माना हिकिड़े तरफ़ जीअं असां ॾिसूं था माज़ीअ में त शाह लतीफ़ सॼी सिंध जो सफ़र कयो आहे, हुन उतां जे माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं, उन लफ़्ज़ हथ कया अथनि ऐं उन्हनि खे बयानु कयो अथई। शेख अयाज़ बि ॼण उहा साॻी वाट वरिती आहे। हुन बि जेको आहे जिथे जिथे बि वियो आहे त उतां जे समाज जे बारे में, उतां जी सकाफ़त जे बारे में, उतां जी लुगत जे बारे में उन मालूमात वरिती आहे ऐं उनखे बयानु कयो आहे। त मजमूई तौर ते इहे सभु शयूं उनखे हिकिड़ी रिवायती बायोग्राफ या ऑटोबायोग्राफर खां हटी हिकिड़ी मुनफ़रिद हैसियत बख़्शिनि थियूं। ऐं इन्हनि या पोयां जेके 4 किताब ख़ासि तरह सां हुनजे आतम कहाणियुनि जे हवाले सां किथे न भञिबो ऐं किथे त भञिबो थक मुसाफ़िर बयानु कजंदा, इहे हिकिड़ा सादा 4 किताब के न आहिनि, पर इन्हनि 4 किताबनि में ॼण त 40 किताबनि जहिड़ो मवादु आहे। हाणे उहो मवादु पढ़ंदड़ कहिड़ी तरह सां महसूसु करे थो, सम्झे थो ऐं उनजे केतिरे तफ़सील में वञे थो पियो, इहो उनजो कमु आहे। अच्छा रियाज़, महिरबानी तव्हांजी। हसीन मुसरत खां सवाल पुछंदासीं त जीअं रियाज़ त बि ज़िक्र कयो त वाक़िया बयानु थियल आहिनि, इहे शाइरी में त हिकिड़ी मतिलबु घणियूं शयूं इन्वॉल्व हूंदियूं आहिनि, तव्हांजूं मारूज़ी हालतूं हूंदियूं आहिनि, पर उनमें घणो करे चवंदा आहिनि त जेके सब्जेक्टिव शयूं आहिनि उन्हनि जो इज़हार वधीक हूंदो आहे। पर जॾहिं नसिर माण्हू लिखणु वेहे थो ऐं तॾहिं हुन में काफ़ी शयूं जेके आहिनि सो माना ऑब्जेक्टिव हूंदियूं आहिनि घणो करे। शाइरी जी भेट में जॾहिं असां ॿिन्ही खे भेट कयूं था त तव्हां छा था सम्झो, जेकॾहिं अयाज़ जी जेका ऑटोबायोग्राफीज़ तव्हां पढ़ियूं त हू किथे किथे मतिलबु ट्रांसफॉर्म थियो आहे मुख़्तलिफ़, छो त मुख़्तलिफ़ उमिरि जे मुख़्तलिफ़ हिसनि जो में शयूं लिखियूं आहिनि हुन, ऐं मुख़्तलिफ़ ज़िंदगी जा जेके हिसा आहिनि उनजो हुन ज़िक्र कयो आहे। त शाइरी में त इहो आहे त तव्हां खे का सिट वणे थी, तव्हां जेके आहिनि सो पंहिंजे अक़ीदे जो बि इज़हार करे था वञो, उन में का अहिड़ी सिट अचे थी जंहिंमें तव्हां पंहिंजे मोहबत ऐं इश्क जो बि इज़हार कयो था, पर जॾहिं तव्हां नसिर लिखणु वेहो था त उहो घणो करे शाइरी जी भेट में ॾाढो ऑब्जेक्टिव हूंदो आहे। त तव्हां ॿुधायो त शेख अयाज़ जी जेके बुक्स आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिखियल, उन में फ्लैक्चुएशन आहे या हू मतिलबु वधीक छा सम्झो थो ट्रांसफॉर्म थियो आहे, या उनखे चइजे त वधीक मेच्योरिटी जो इज़हार हुन कयो आहे। ई जेको फ्लैक्चुएशन जेका शख़्सियत में थिए थी न इंसान जे में, उहा वधीक उनजे नसिर मां ख़बर पवंदी आहे त हू छा इज़हार करणु चाहे थो। तव्हां इहो ॿुधायो असांखे। ॾाढो वॾो सवालु आहे तव्हांजो।
पर जीअं त आत्मकथा अयाज़ जी 4 किताब आहिनि त जीअं रियाज़त बि ॻाल्हि कई त हिननि में मवादु तमामु घणो आहे ऐं ईअं नथो चई सघिजे त कंहिं बि शाइर खे या अदीब खे त भई शाइरीअ में इज़हार घणो थो थी सघे, नसर में हू महदूद थिए। अयाज़ जो जेको मुतालो आहे उहो उनजे लिखणनि ते हावी थो थिए ऐं आत्मकथाऊं चवंदसि त अदबी सिन्फ़ुनि में हर सिन्फ़ जो पंहिंजो पंहिंजो टेक्निक हूंदी आहे। इज़हार अदब त ज़रियो आहे इज़हार जो, उन में फ़नी सिन्फ़ूं घणियूं आहिनि। शाइरी बि आहे, शाइरीअ में ॾिसो गज़ल अलॻि टेक्निक आहे, वाईअ जी टेक्निक मुख़्तलिफ़ आहे, काफ़ीअ जी अलॻि आहे। अहिड़े तरीक़े सां नसर में असां वटि कहाणियूं आहिनि, नाविल आहिनि, आत्मकथाऊं आहिनि, हर कंहिंजी टेक्निक में फ़र्क़ु आहे। पर जेको लेखक आहे जंहिंखे तमामु घणो उनखे पंहिंजे लिखण में उनखे को कंट्रोल न आहे, हू अहिड़े तरीक़े सां रवानीअ में लिखे थो, जेॾीमहिल कलम हले थो त ईअं थो महसूसु थिए त ॼण दरिया वही थो अचे। इन करे अयाज़ जी आत्मकथा जेका आहे मूंखे इन लिहाज़ खां बि मुनफ़रिद थी लॻे त उहा पंहिंजी आत्मकथा जे लाइ अयाज़ पाण उन में लिखियो आहे आत्मकथा में त हीअ आत्मकथा हिन वक़्त जी डायरी आहे जेका जंहिं वक़्तु आउं लिखी रहियो आहियां उहो अदब में नओं तजुर्बो आहे। त इहो हिकिड़ो नओं तजुर्बो असांजे अॻियां आयो आहे जंहिंमें आत्मकथा बि आहे, जंहिंमें सवा उमिरी बि आहे, जंहिंमें सारूणियूं बि आहिनि ऐं कंहिं तरीक़े सां असीं उनखे इज़हार खे अलॻि नथो करे सघिजे। जेकॾहिं इज़हार खे असां नसर मां अलॻि करियूं त उहो आउं सम्झां थी त कंहिं बि तरीक़े सां पुरअसर न रहंदो। ऐं इन में तव्हां ॾिसो त अयाज़ जेके, छो त डिक्शन आहे या शाइरीअ में बि तशबी इस्तेमालु थींदी आहे त नसर में बि थींदी आहे। उहा ई रवानी अथसि, तशबी आहे, इस्तारो आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त इन में इल्म अरूज़ जूं केतिरियूं शयूं तव्हांखे लिखणनि में नज़र ईंदियूं, ख़ासि तौर ते हिन आत्मकथा में। त जे रवानीअ सां लिखे थो त तजनी सर्फ़ी जो बि इस्तेमालु आहे, तजनी ताम खे बि खणी पियो अचे ऐं इल्म बदी खे पाण सां गॾु पियो करे। त इहे शऊरी आहिनि या ग़ैर शऊरी आहिनि, पर असांजे अॻियां हिकिड़े शाहकार जी सूरत में आहिनि। जेॾीमहिल औरत जो ज़िक्र करे पियो त पंहिंजे हिकिड़े ऑब्ज़र्वर तौरु मूंखे अयाज़ लॻो आहे त जहिड़े तरीक़े सां हिकिड़े रस्ते ते गुज़रे बि पियो न त हिकु माण्हू जंहिंखे हू ॾिसे थो उन जी तमामु गहराईअ सां उन जी सॼी शख़्सियत जे बारे में लिखे पियो। हिकिड़े दोस्त जे घर वियो आहे त उते लिखे थो त उन जी ज़ाल जेका आहे सा मानियूं पई पचाए, फुल्का थी पचाए, त लिखे थो त उन जे वारनि जे मथां अटो अछाण जेका आहे सा अणॻोहियल अटे जी आहे। त मूंखे उनखे ॾिठो मूं उन औरत खे, पर मूंखे पंहिंजे दोस्त ते ॾाढी चिड़ आई। त हिकिड़ो इहो बि त इज़हार आहे त हू ॾिसे पियो त हिकिड़ी औरत उन दोस्तनि जी ख़िदमत पई करे त हू पंहिंजी इज़हार कहिड़े तरीक़े सां पियो करे। वरी ॿिए तरीक़े सां जेकॾहिं कंहिं लिखे थो शेर आहे हीअ सहन न ॾींदी चैन, त अयाज़ लिखे थो त हीअ सिट इन्हनि खे माण्हुनि किथे पहुचाए छॾियो आहे। पर मूंखे उत्साह ॾिनो छोकिरीअ जी ॻाल्हि थो करे त मनू जंहिंखे स्कूल में हलंदी आऊं ॾिसंदो हुअसि त हू पाण खे हिकिड़ो शाइर जो इज़हार आहे त पाण खे हिकिड़ो रमतो जोगी थो चए जेको हुनजे हुस्न जे अॻियां इज़हार थो करे उनजो। त हिकिड़ी लाइन खे अयाज़ जी इहा ख़ूबसूरती आहे हिकिड़ी, ऐं उनजी ऑटोबायोग्राफी आउं सम्झां थी त जेतिरी सिर्फ़ु असां ईअं नथा चऊं त घणी वॾी आहे, पर उन में मौज़ू तमामु घणा आहिनि, उन में उत्साह बि आहे, उन में वुसत बि आहे। तव्हां ॾिसो त उन में हुन केतिरा बैन अल-अक़वामी राइटर आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदो थो वञे। जेॾीमहिल सियासी तहरीकुनि जो ज़िक्र थो करे, सोशलिज़म जो ज़िक्र पियो करे, केॾीमहिल तरक़ी पसंदि तहरीकुनि जो ज़िक्र थो करे, त केतिरा अदीब शाइर जिन सां हू मुलाक़ात करे थो। हिकिड़ो लफ़्ज़ लिखे थो फलाणो मूंसां मिलणु आयो त वरी उन जे बैकग्राउंड में उन जी सॼी दास्तान ॿुधाए थो, ॼण त सवा उमिरी पियो लिखे। त आउं सम्झां थी त ही अदब में अयाज़ जी आत्मकथा जेका आहे सो हिकिड़ो नओं तजुर्बो आहे ऐं एतिरी तफ़सीली लिखियलु आहे जो इन ते बार बार पढ़ण ते ऐं तहक़ीक़ ते दिलि चए थी त इन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि सां इन ते ॻाल्हाइजे त अयाज़ इन में तारीख़ कीअं बयानु कई आहे, अयाज़ इन में सियासी तहरीकुनि खे कीअं बयानु कयो आहे, अयाज़ इन में हिकिड़े वकील जी हैसियत सां जेको पंहिंजा वाक़िया थो बयानु करे त वकील हो त उन वटि केस कहिड़ा था अचनि, उन में हू उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां थो करे। औरत जी आज़ादीअ जी ॻाल्हि करे थो त चए थो त ऐं इहो नथो सम्झां त औरत सिर्फ़ु मर्द जे बराबरि आहे, पर उन खां घणो अॻिते आहे, उन खां उनखे घणो अॻिते अचिणो आहे।
वरी हिकिड़े किथे हुजूम में वेठो आहे, चए थो त सिंधियाणी तहरीक जो जलसो हो जिते केतिरियूं औरतूं आयूं, उहे मूं ॾिठो त बिना परदे जे आयूं आहिनि। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी, पर आउं सम्झां थो त औरत जॾहिं मौदूदीअ जे परदे वारे किताब मां ॿाहिरि निकिरी इस्तंबोल जी मुस्लिम औरत वांगुरु आज़ादीअ जी घुर कंदी त घणो अॻिते वेंदी। त उहो ॾिसो त थोरनि थोरनि जुमिलनि में हू केतिरी हिकिड़ी वुसत ऐं इनकलाब जूं ॻाल्हियूं थो करे, केतिरा खोड़ सारा जुमिला अयाज़ जा आहिनि जिन ते आउं सम्झां थी त जेके अदब जा पढ़ंदड़ आहिनि, जेके शागिर्द आहिनि, उन्हनि खे उन मां घणा घणा मौज़ू अञा बि तहक़ीक़ जा मिली सघनि था। त सिर्फ़ु इहो चवणु त न हीउ हिकिड़ो माना उन टेक्निक ते न आहे, इहो आउं सम्झां थी त माना मुनासिबु न थींदो। इन खे जंहिं एंगल सां असीं पढ़ूं था असांखे उन में नवां रुख़ था नज़र अचनि। हा हसीन मुसरत शाह, तव्हां घणो ज़िक्र कयो, ज़ाहिर आहे शेख अयाज़ शाइर हुयो। हू जॾहिं नसर बि लिखंदो त हुन जी ॿोली में उहो डिक्शन, उहा जेका फ्लावरी आहे, उहा लाज़मी तौर ते हिकिड़े शाइर जे नसर में हुजणु घुरिजे। पर शेख अयाज़ मुख़्तलिफ़ जेके तारीख़ी दौर आहिनि सिंध विटनेस कयो आहे उन्हनि खे, उन्हनि सभिनी खे हुन पाण विटनेस कयो आहे शेख अयाज़ साहिबु। त इहो नथो चई सघिजे त शेख अयाज़ रवायती क़िस्म जी जेका आम माण्हू रोज़ानो डायरी लिखंदा आहिनि पंहिंजी रोज़ानी जेका ज़िंदगी जी कार वहिंवार उन जे बारे में, पर उन जो इम्पैक्ट एतिरो नथो थी सघे। तव्हां रोज़ानी जी जेके सरगर्मियूं आहिनि उन जे बारे में लिखो था, पर हिकिड़ो शाइर ऐं हिकिड़ो सियासी तौर ते सुजाग माण्हू जॾहिं लिखणु शुरू कंदो त हुन वटि फ़क़ति इहो ज़हन में ख़्यालु न हूंदो त मुंहिंजी ॿोली सुठी हुजे, मुंहिंजो डिक्शन सुठो हुजे, मुंहिंजा इस्तारा ऐं मुंहिंजूं तशबीहूं जेके आहिनि सो उहे माण्हुनि खे मोहिनि, पर हुन वटि इहो बि हूंदो त मां जेको लिखां थो ऐं जेके शयूं सियासी तौर ते ऐं समाजी तौर ते विटनेस कयूं आहिनि उन्हनि खे बि नैरेट कयां त जीअं मुंहिंजा जेके पढ़ंदड़ आहिनि उन्हनि मां कुझु जेके आहिनि सो सम्झी सघनि। त तव्हां आबदा खां पुछंदासीं त जेके सोशो पॉलिटिकल जेके दौर रहिया आहिनि शेख अयाज़ साहिबु जेके विटनेस कया आहिनि, ऐं उनजो ज़िक्र बि घणे भाङे कयो आहे हुन पंहिंजे जेके नसर लिखियो अथसि, ऑटोबायोग्राफी लिखी अथसि उन में कयो अथसि, त उहे जेके उहो तव्हां छा था सम्झो त उन खे भरपूर नमूने सां उनजो इज़हार उन में कयो आहे? छो त मुख़्तलिफ़ दौर आहिनि शेख अयाज़ जो, वन यूनिट खां वठी ॿोली जा मामला आहिनि, पोइ ॿियूं सियासी जेके आहिनि सोशलिज़म जो बि हुन ज़िक्र कयो आहे, पाकिस्तान ऐं भारत जी जंग लॻे थी तॾहिं बि हू शाइरी बि करे थो, नसर बि लिखे थो। त उहे जेके शयूं आहिनि उहे केतिरी हद ताईं हुनजी ऑटोबायोग्राफी में जेके आहिनि सो नैरेट थियल आहिनि, उनजो इम्पैक्ट छा आहे जेके सोशो पॉलिटिकल जेके वाक़िया हुन विटनेस कया आहिनि? ॾिसो, शेख अयाज़ जेके पंहिंजूं ऑटोबायोग्राफी जंहिंखे असां खणी चऊं त सभ खां पहिरियां मूंखे इजाज़त ॾियो त मां इन खे शेख अयाज़ पंहिंजी बायोग्राफी खे कीअं डिफाइन करे थो, असां जंहिंखे खणी डेफिनेशन चऊं त उनजो किथे न भनबो थकु मुसाफ़िर में हुन पाण डिफाइन कयो आहे। चए थो त माण्हू पंहिंजी आत्म कहाणी तारीख़ वार तॾहिं लिखी सघंदो आहे जॾहिं हू तारीख़ वार डायरी लिखंदो आहे, न त हुन जी तहरीर में हुन जी तहरीर अॻिते पुठिते थी वेंदी आहे, हुन जी यादि कॾहिं विॼ वांगुरु चमकंदी आहे त कॾहिं ॾींहं वांगुरु टिम कंदी आहे, कॾहिं अनेक सितारनि वांगुरु जुड़ में झिमंदी आहे त कॾहिं उन में तसलसुल हूंदो आहे ऐं कॾहिं न, कॾहिं उहो रेशम जे रसीअ वांगुरु हूंदो आहे ऐं कॾहिं उन जी खारदार झाड़ीअ खे काथे अणॾिठी पकड़ कटे छॾींदी आहे, कॾहिं कॾहिं मुस्तक़बिल ॾेखारा ॾींदो आहे ऐं उन में पुठिते मोट मराईंदी आहे, तिरमराईंदी आहे, चित में चिणकंदी आहे ऐं दिलि ते तरी ईंदी आहे। हाणे इते हू पंहिंजी आत्मकथा खे डिफाइन करे थो, इहे जेके बि ॻाल्हियूं हुन ॿुधायूं आहिनि त किथे हूअ ॾींहं वांगुरु टिमटिमाए थी, किथे हूअ विॼ वांगुरु वराका ॾिए थी, किथे हूअ जेका आहे सा झुड़पुर में झिमे थी ऐं किथे हूअ जेका आहे सा पंहिंजी पीक ते आहे, इहे सभु हुन जा लाहा चाढ़ा हू पंहिंजी आत्म कहाणीअ में बयानु करे थो ऐं उहे सॼा एक्सपीरियंसिस हुन जी पंहिंजी ज़िंदगीअ जा आहिनि। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां जेका हुन जी हिकिड़ी मां महसूसु कई आहे त शेख अयाज़ जंहिं दौर जो
नौजवान शाइर हुयो या अदीब हुयो त उहो दौरु सिंधी अदब जे हवाले सां नयुनि नयुनि सिन्फ़ुनि जो दौरु हुयो। ख़त जी सिन्फ़ अदब में शेख अयाज़ खां अॻु में मां नथी सम्झां त एतिरी भरपूर नमूने हुई जेतिरी शेख अयाज़ जे काक ककोरिया कापड़ी वारनि ख़तनि खां पोइ अदब में बाक़ाइदा तौर ते हिकिड़ी ख़त नवीसीअ वारी सिन्फ़ मुतारिफ़ थी आहे। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन खां उहो किताबु असांजा अदब जे सिलेबस में शामिलु थियो ऐं उहो यूनिवर्सिटीज़ लेवल ते पढ़ायो वञे थो ऐं उनजो इम्पैक्ट ज़ाहिर पवे थो त हिकिड़ी भरपूर सिन्फ़ जे तौर ते उहा उभरी आई। उन खां पोइ वरी तव्हां ॾिसो त कतियुनि कर मोड़िया जॾहिं जो जेको महाग आहे उहो बि हुनजे एक्सपीरियंस ते हिकिड़ो आहे। न त महाग आम तौर ते तव्हां ॾिसो त 8 खां 10 पेजिस ते हूंदो आहे ऐं जंहिं बि किताब ते लिखियो वेंदो आहे उन किताब खे उहो डिफाइन कंदड़ हूंदो आहे। पर तव्हां उन में ॾिसो त शेख अयाज़ उन में पंहिंजा एक्सपीरियंसिस बयानु करे थो। यानी तव्हां जॾहिं उहो महाग पढ़णु वियो था ईअं महसूसु थिए थो त ॼण शेख अयाज़ जी हिकिड़ी नंढड़ी आत्मकथा आहे। त मां सम्झां थी त उहो महाग जी सिन्फ़ खे बि हुन हिकिड़े क़िस्म सां हिकिड़ो नओं मोड़ ॾिनो ऐं हिकिड़ो नओं रूप ॾिनो जंहिंजो इम्पैक्ट असांजे नए नसुल ते पवे थो। उन खां पोइ वरी तव्हां ॾिसो जल जल मशल जल जल जंहिंजो अॻु में सेशन थी चुको आहे उन में हुनजो जेको महाग आहे शाइरीअ जा फ़नी क़दुर ऐं सिंधी शाइरी उहो जॾहिं हू नौजवाननि खे उनजो जॾहिं महाग लिखे थो ऐं मुख़्तलिफ़ नौजवाननि जी शाइरीअ जा मिसाल ॾेई करे ऐं हू उन्हनि खे उत्साहे थो उन्हनि खे गाइड करे थो त उते बि ॾिसो त हू हिकिड़े नए अंदाज़ सां लिखे थो। उते बि हू पंहिंजा एक्सपीरियंसिस बयानु करे थो ऐं नौजवाननि खे चवे थो। शेख अयाज़ जो हिकिड़ो मशहूरु नज़्म आहे संग्राम। ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम हिन जा मुंहिंजा कोल बि साॻिया ऐं इहो टिघो हिकिड़ो नज़्म आहे जंहिंजे करे शेख अयाज़ खे जेको आहे सो क़ैद बि भोगणो पियो। हाणे उहो एक्सपीरियंसिस उते पंहिंजे जेको आहे सो खणी उन जा ऑडियंस चइजनि या उन जा खणी रीडर्स चइजनि या उहो नओं नसुल नई टहीअ जा शाइर ऐं अदीब चइजनि त उन्हनि अॻियां उहा पंहिंजूं सारोणियूं जेको आहे सो हू उन्हनि खे ॿुधाए थो ऐं चए थो त हीअ ॾिसो असांजा एक्सपीरियंसिस कहिड़ा आहिनि ऐं तव्हां ईअं न सम्झो जो असां कोई ॾाढे आसान तरीक़े सां पंहिंजी मंज़िल पार करे आया आहियूं ऐं अहिड़े क़िस्म जूं ॾुखियाऊं पार करे तॾहिं असां हिकिड़ी मंज़िल ते पहुता त अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां हुनजे जॾहिं ॾिसो था त शाइर जे नोटबुक तां सिर लोहीड़ा ॻबिया उन में जेको हुनजे नोटबुक जा जेके टुकड़ा आहिनि त उते बि हुन नंढनि नंढनि टुकड़नि में पंहिंजा एक्सपीरियंसिस बयानु कया आहिनि ऐं उन हर एक्सपीरियंस मां असांखे हिकिड़ी नई शइ मिले थी। पतण थो पूर करे में जेके नोटबुक जा हुन जेके शाइर जे नोटबुक तां हुन कुझु टुकड़ा जेके आहिनि उहे बि असांखे ईअं महसूसु थिए थो ॼण हिकु डायरी आहे। हाणे असांखे इहा ख़बर पए थी त अदब में मां ईअं सम्झां थी त छा जेकॾहिं रिसर्च जे हवाले सां ॾिसिजे त छा शेख अयाज़ पंहिंजूं सारोणियूं बयानु कंदे कंदे अदब जी हर सिन्फ़ खे टच करणु चाहे थो या हू इंट्रोड्यूस करे थो त हर सिन्फ़ खे पंहिंजे सारोणियुनि जे वसीले बि तव्हां बयानु करे सघो था। ज़रूरी न आहे त तव्हां दुनिया जा एक्सपीरियंसिस खणो पर पंहिंजा तव्हां ओन एक्सपीरियंसिस खणी करे हिकिड़े ख़त जे वसीले हिकिड़ी अदब में पंहिंजो कंट्रीब्यूशन पेश करे सघो था ऐं तव्हांजा डायरी त हूंदी तव्हांजी जेका असां पर्सनल आहे। सो अहिड़े तरीक़े सां पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका उन्हनि जी आत्मकथा में महसूसु थिए थी त जिते हू हर सिन्फ़ में पंहिंजो सारोणियुनि खे बयानु कनि था उते थोरो जेको मौज़ू आहे उहो स्कैटर्ड मिले थो। हाणे उनजो हिकिड़ो मिसाल मां ॾियां। अवामी अदबी अंजुमन जो हू ज़िक्र कनि था त जेको आहे सो उनजो मंशूर ऐं जेको उनजो आइन आहे जेको उनजो ज़िक्र कनि था किथे न भंजबो थक मुसाफ़िर में ऐं हू बयानु कनि था त सखर में इब्राहिम जोए साहिबु ऐं जेके ॿिया हुन जा अजमल खटक हुयो ऐं शेख अयाज़ हुयो हुननि गॾिजी करे ऐं अवामी अदबी अंजुमन जो मंशूर जेको आहे सो जोड़ियो। हाणे उहो मंशूर जेको बयानु थियल आहे उहो त किथे न थकबो किथे न भंजबो थक मुसाफ़िर में आहे पर इहो जेको समूरो डिटेल आहे उहो जेको वाक़ियो बयानु थियल आहे उहो वरी तव्हांखे मिले थो साहिवाल जेल जी डायरीअ में। हाणे ईअं बि आहे त
हाणे उन्हनि में ॾिसो साहिवाल जेल जी डायरीअ में जेको किताबु छपियो वियो हुननि जी सारोणियुनि वारो, ऐं किथे न भञिबो थक उन में हिकिड़ो डिस्टेंस आहे, हिकिड़ो चङे ख़ासे वक़्त खां पोइ हुननि। हाणे ईअं बि मुमकिन आहे त अयाज़ हिकिड़ी पंहिंजूं यादगिरियूं शेयर कयूं आहिनि, उनखां पोइ हुनखे महसूसु थियो हुन पाण उनखे एनालाइज़ कयो आहे त मूं ज़िकिर त कयो आहे त असां ही मंशूर जेको आहे सो असां गॾिजी वेही करे ठाहियो हुयो, ऐं उनखां पोइ उन्हनि जा जेके कंसिक्वेंसिस थिया उन मंशूर जे तहत उहो केतिरो सोसाइटी में उनखे अडॉप्ट कयो वियो या उन ते केतिरी तनक़ीद थी, उनजो बि ज़िक्र करे थो त चवनि था इहे जेके आहिनि से नवाए वक़्त में इहो बि एडिटोरियल में छपियो वियो त ही सिंधी मथे फिरिया आहिनि जेके सभिनी जो दिमाग़ ख़राबु कनि था। त इहो सॼो डिटेल हू जेको आहे सो हिकिड़ी ॿी साहिवाल जेल जी डायरीअ में पेश करे थो, ऐं उनखां पोइ उहो मंशूर जो डिटेल वरी जेको आहे सो ॿी जाइ त मुमकिन आहे त हू इहा जेका असांखे घण मिले थी त अयाज़ जी सारोणियुनि में या उन जी आत्मकथा में तमामु घण आहे, त मां सम्झां थी त उनजो रीज़न हिकु इहो आहे त हिकिड़ी जाइ ते हू सम्झे थो त मां पंहिंजी ॻाल्हि अधूरी कई आहे ऐं ॿी जाइ ते उनखे पंहिंजो पूरो करे थो। ऐं नंबर 2 मां इहा सम्झां थी त हू सम्झे थो, हू ॼण ईअं हू मां जेको अयाज़ खे सम्झां थी हू अदब ऐं नसर तोड़े नज़्म में हू अदब जो पाण खे ॼण कस्टोडियन सम्झे थो ॼण मां जेकॾहिं मूंखां का शइ रहिजी वई हू ईअं सम्झो सभिनी खां उहा शइ रहिजी वेंदी। हू हर ज़िमेदारी ओन करे थो ऐं हर सिंफ़, ऐं मां ईअं सम्झंदमि त शेख अयाज़ पंहिंजी आत्मकथा जी सूरत में असांखे सिंधी अदब में केतिरियूं ई जेके आहिनि से सिंफ़ूं ॾिनियूं आहिनि ऐं उहे असांजे लाइ बेनिफिशियल, असां उन्हनि खे ॾिसूं त मुख़्तलिफ़ असांखे ॿिया ख़त मिलनि था या यादगिरियूं मिलनि थियूं, खोड़ असांजा राइटर्स आहिनि जेके यादगिरियुनि में उन्हनि में आहिनि, पर उहा जेका डिटेल आहे उहा शेख हाणे मिसाल तौरु अयाज़ जी शाइरी आहे जेके जीअं हाणे हू कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो उहो हुनजो ॿिए उन में किताब में शामिलु आहे, पर हू पंहिंजे सारोणियुनि में जॾहिं वञे थो किथे त भञिबो थक मुसाफ़िर में जॾहिं हू थर जे सफ़र ते वञनि था त उते चए थो त हीअ मां जॾहिं असां हिननि सिंगरियुनि खे जॾहिं ॾिसे थो त हिन समूरे वायुमंडल खे ॾिसी करे ऐं मूं पंहिंजो ही जेको आहे सो नज़्म ख़लकियो, त हू हिक तरीक़े सां डिफाइन बि करे थो। ऐं ॿियनि सिंफ़ुनि सां गॾु वरी किथे न वञिबो थक मुसाफ़िर खे हू पंहिंजी आत्मकथा खां पहिरियां चवे थो त हीउ मुंहिंजो सफ़रनामो आहे, उन स्टार्टिंग में ई बयानु करे थो। ऐं उन खां अलावा हू जेको आहे सो हिकिड़ी जाइ ते मूं हुनखे शेख अयाज़ जी टॉक ॿुधी त हू चवे थो जमाल अबड़े साहिब सां हुनजी का उनजे जमाल अबड़े साहिब जो किताबु हुयो पिशू पाशा, उन जे जेको आहे सो इनाग्यूरेशन जो मौक़े ते हू ॻाल्हि करे थो त मां नथो चाहियां त भैरूमल वांगुरु शाह लतीफ़ जो जीअं शेर ॿियनि बयानु कयो ईअं मुंहिंजो शेर बि ॿिया बयानु करनि, मां पंहिंजो शेर पाण बयानु कयां थो। हाणे किथे न वञिबो थक मुसाफ़िर में उहो हुनजो हिकिड़ो सफ़रनामो आहे, हिकिड़ो पोर्शन हुनजो सफ़रनामो आहे। सो मां सम्झां थी त हुन जेका आहे सा अदब जी हर सिंफ़ खे पंहिंजी आत्मकथा में टच कयो आहे। ठीकु, महिरबानी आबदा। असां शबनम गुल खां पुछंदासीं, अंग्रेज़ी सिंधी जूं त सुठियूं ज़ाहिर लेखिकाऊं आहिनि, शाइर कहाणीकार कालम नवीस, पर अंग्रेज़ी अदब पढ़ाइनि बि थियूं, अंग्रेज़ी अदब पढ़ियूं बि आहिनि, त शेख अयाज़ जूं जेके ऑटोबायोग्राफीज़ जा बुक्स जेके आहिनि त टेक्निकली हवाले सां तव्हां खां पुछंदासीं, छो त तव्हां ज़ाहिर आहे ॿियनि ॿोलियुनि में बि लिखियलु जेके ऑटोबायोग्राफीज़ आहिनि उहे पढ़ियूं आहिनि, ऐं हिकु शाइरा तौरु या हिकिड़ी लेखा खां हटी करे जेके आहिनि सो अकेडमिक पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां ॿुधायो त उनजो टेक्निक्स खे कीअं तव्हां मुयसरु कंदव? जीअं त 19वीं सदी जे विच धारे असां ॾिसूं था, जीअं मूं ज़िक्र बि कयो त अमेरिका में नैरेटिव जर्नलिज़म उभरी साम्हूं आयो। हाणे नैरेटिव जर्नलिज़म में सफ़रनामो बि अचे थो, उन में यादगिरियूं बि अचनि थियूं, आत्मकथा बि अचे थी, इहे सभु शयूं नैरेटिव जर्नलिज़म जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हू अफ़सानवी अदब जे वेझो आहे। अफ़सानवी ऐं ग़ैर अफ़सानवी अदब जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त अफ़साने में त अफ़सानवी अदब में नॉविल अची थो वञे, कहाणी अची थी वञे, पर जॾहिं ग़ैर अफ़सानवी अदब जी ॻाल्हि था कयूं त उन में वरी सारोणियूं अची थियूं वञनि,
गैर अफ़सानवी अदब जी गैर अफ़सानवी अदब में या नॉन फिक्शन में जॾहिं नैरेटिव जर्नलिज़म जो आगाज़ थियो त असां ॾिसूं था त जेम्स बॉडविन जो उन लिखियो, माया एंजलो लिखियो, साॻी रीति जेको हेमिंगवे हुयो घण रुखो अदीब हुयो ऐं हुन नॉवेल लिखिया, कहाणी लिखियूं, अख़बारुनि सां हुन जो वास्तो हुयो। अहिड़े तरीक़े सां दुनिया जे अदब में असां ॾिसंदासीं त केतिरा ई अहिड़ा अदीब आहिनि जिन डायरियूं लिखियूं, जिन कहाणियूं लिखियूं, नॉवेल लिखिया, उहे घण रुखा अदीब हुया ऐं उहे साॻे वक़्तु सहाफ़त सां लाॻापियल हुया। जेको एडिटोरियल लिखे थो या अख़बार जी सां लाॻापियल आहे या अख़बार पढ़े थो, या त इहे जेके लिटरेरी जर्नलिज़म जा जेके हिन में मूंखे महसूसु थियो अक्स, त हिन में जेकॾहिं ॾिसूं त नॉवेल बि हिन में महसूसु थिए थो, इहो बहितरीनु नॉवेल बि थी सघे थो। गैर अफ़सानवी अदब में तमामु बहितरीनु नॉवेल लिखिया विया आहिनि, जीअं माया एंजलो जो मूं ज़िक्र कयो, नॉन फिक्शन में अचे थो पर तमामु सघारी सिन्फ़ आहे। अहिड़े तरीक़े सां सार्तर खे पढ़ंदो हुयो शेख अयाज़। जीअं असां डिक्शन जी ॻाल्हि कयूं त कृष्ण चंद्र जो डिक्शन इंतिहाई ख़ूबसूरत मोपसां, कृष्ण चंद्र बुनियादी तौर ते मोपसां खां मुतासिर हो। साॻीअ रीति जेकॾहिं कुरतुलैन हैदर खे ॾिसूं त उहा हेनरी जेम्स खां मुतासिर हुई। मुतासिर हुजणु को बुरो न आहे, इंसान जिन खे घणो पढ़े थो उन मां मुतासिर बि थिए थो, उन्हनि जा ख़्याल बि लाशवरी तौर ते असांजे उन में मिज़ाज में असांजे लिखणियुनि में अचनि था। बुनियादी तौर ते जेको घण रुखो अदीब आहे, जेको शाइरी बि करे थो, कहाणी बि लिखे थो, नॉवेल बि लिखण थो चाहे, हुन शेख अयाज़ नॉवेल बि लिखण जी कोशिशि कई पर हू न लिखी सघियो। पर हिननि मां केतिरा ई नॉवेल लिखी सघियो पए जेकॾहिं, पर सिधी सही ॻाल्हि आहे त जेको मल्टी डायमेंशनल जेको राइटर हूंदो आहे ऐं घण रुखो लेखक हूंदो आहे, उहो वक़्त जे मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायल हूंदो आहे। शेख अयाज़ जी वरी इहा ख़ासि ॻाल्हि हुई त हुन वटि टाइम शिफ्ट जो कॉन्सेप्ट हुयो। टाइम शिफ्ट जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिकु रुख खां वक़्त जे ॿिए रुख में जॾहिं असां दाख़िल था थियूं त मुकमल तौर ते पहिरियों रुख असां खां विसरी वञे थो। साॻी ॻाल्हि जीअं हाणे उहो वकील हो ऐं इन सां गॾोगॾु उन जा जेके मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते हुन इज़हारियो आहे, साॻे तरीक़े सां जॾहिं हुन शाइरी पे कई त शाइरी हिकिड़ो किथारसिस आहे इंसान जो, हुन जो किथारसिस शाइरी, उन में उहा मज़ाहमत, उन में उहा नफ़रत, उहा कावड़ जेका हुन खे ज़मीन जे जड़ुनि जे वेझो जेके वठी थी वञे ऐं जेके नाइंसाफ़ियूं ॾिसे थो ऐं जेके मसइला धरतीअ जा महसूसु हुन कया मुख़्तलिफ़ दौरनि में, सिंध जेको आहे सियासी समाजी बहरान जो शिकार रही ऐं नंढपण खां वठी जवानी ताईं हुन जेके वाक़िया ॾिठा, त ज़ाहिर आहे हुन जे शऊर में हिकु एहतजाज, हिकु नफ़रत इहा महसूसु थी। शाइरी हुन जो रद्द अमल, छो त शाइरी वरी किथारसिस आहे। जॾहिं घणो माण्हू परेशान आहे, घणो माण्हू तकलीफ़ में आहे, जॾहिं शाइरी करे थो त उहो हुन जो किथारसिस आहे। पर साॻे वक़्तु शाइरी जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हुन जी तशरीह वरी ॿिया कनि था, हुन खे पंहिंजे तसवुराती अख सां हर को महसूसु करे थो। पर जॾहिं हू आत्मकथा ऐं सारूणियूं लिखे थो त पढ़ंदड़ खे पंहिंजे अख सां या पंहिंजे अंदरूनी महसूसात सां, पंहिंजे अंदर जी अख सां हू दुनिया खे ॾेखारण जी कोशिशि करे थो ऐं जेको पढ़ंदड़ आहे उहो बाउंड थी वञे थो हुन सां गॾु हलण जे। किथे किथे जितो मुस्तक़िल सफ़र कंदो रहियो, ॿी ॻाल्हि इहा त हू मुस्तक़िल डायरी लिखंदो हुयो, हू नोट्स वठंदो हो, हर ॾींहुं हुन जे लाइ वक़्त जे गुलदस्ते में हिकु ख़ूबसूरत ऐं ख़ुशनुमा गुल हुयो ऐं हू उन गुल जी ख़ुशबूअ मां मुकमल तौर ते महज़ूज़ थियणु चाहींदो हो, लुत्फ़ हासिलु करणु चाहींदो हो। साॻे वक़्तु शेख अयाज़ में हिकु ॿी ॻाल्हि महसूसु थींदी हुई त हुनखे ख़बर हुई त वक़्तु आर्ज़ी आहे, वक़्तु फ़ानी आहे, हुन वटि वक़्तु तमामु घटि आहे। त हू जीअं मूं टाइम शिफ्ट जी ॻाल्हि कई त हू वक़्त जे हिकिड़े दायरे मां ॿिए दायरे में जॾहिं दाख़िलु थींदो हो त हू उन ई जिथे हू मौजूदु हूंदो हो उन खे मुकमल तौर ते पंहिंजे गिरफ़्त में आणे उहा शइ तख़लीक़ करे सघंदो हुयो। हाणे जॾहिं असां टेक्निक जी ॻाल्हि था कयूं त हिते जी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जी ॻाल्हि साॻी कुरतुलैन हैदर खे पढ़ूं था ऐं जीअं मूं अव्हांखे चयो त हू हेनरी जेम्स खां मुतासिर हुई। हीअ जेका टेक्निक आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जी,
इहा यूरोप खां आई ऐं अंग्रेज़ी अदब मां आई। त वक़्त जे हिकिड़े हिसे में वेहंदे एट प्रेज़ेंट तव्हां माज़ी सां बि लाॻापियल आहियो, तव्हां मुस्तक़बिल ते बि नज़र था रखो। ऐं विलियम ब्लेक जो मूंखे उहो शेर यादि थो अचे त शाइर हिकु वली, हिकु रहनुमा, हिकु पैगम्बर आहे जेको हिक ई वक़्त में माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल खे पंहिंजे अंदर में सुमोए थो, हुन ते नज़र आहे। शेख हयास जेको ही सारूणियूं या आतम कथाऊं लिखियूं त हुन पंहिंजे पाण खे एक्सप्रेस करणु चाहियो, हुन पंहिंजे पाण खे ॿुधाइणु चाहियो, ऐं इहो शेख हयास जो असां ते थोरो आहे। छो त शेर इख़्तिसार में मुख़्तसिर लफ़्ज़नि में ख़ूबसूरत ॻाल्हि चवण जो फ़न आहे, ऐं उहो जेको ख़ूबसूरत ॻाल्हि जेका आहे उहा पढ़ंदड़ जे अहसास में रची थी वञे, अहसास में घर करे थी वञे, ऐं हू उन शेर जो हिकु हिसो थी थो वञे। उहा जेका हम आहंगी शाइर ऐं पढ़ंदड़ जे विच में जुड़े थी, उहा शाइर खे आफ़ाक़ी शाइर जेको आहे असां महसूसु कयूं था त हुन में आफ़ाक़ियत आहे। पर जेकॾहिं शेख हयास ही आतम कथाऊं न लिखे हा, सारूणियूं न लिखे हा, त हुन जेको तफ़सील सां पंहिंजो सॼो दौरु, नंढपण, जवानी या जेके सिंध मुख़्तलिफ़ सियासी बहरान मां गुज़रंदी रही मुआशी मसइला, उहो हुननि खे असराइते नमूने बयानु न करे सघे हा। आतम कथा सॼी दुनिया में पसंदि कई थी वञे, नॉविल खां पोइ आतम कथा सॼी दुनिया में, ऐं तव्हां ॾिसंदव त गांधी खां वठी ऐं तमामु वॾा नाला असांखे मिलनि था दुनिया जे अदब में, उर्दू अदब में, रशियन अदब में, जिन आतम कथाऊं लिखियूं। उनजो सबबु इहो हुयो त आतम कथा हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे। उहो जेको अदीब आहे उहो हिकु दस्तावेज़ आहे, सॼे दौर खे उहो पंहिंजे सॼे दौर जे, छो त जेको शाइर आहे या अदीब आहे हू दौर खां हटी, हू इनफ़रादी तौर ते केॾो बि पाण खे बहितर तौर ते तख़लीक़ करे, पर हू अकेलो कोन्हे, हुनजे पुठियां उहो सॼो दौरु आहे, सॼे दौर जो उत्साह आहे। उहे अदीब आहिनि, उहे हुन जा दोस्त आहिनि, उहे हुन जूं जा वेझा जेके लाॻापा आहिनि, उहे सियासी, समाजी ऐं मुआशी लाहा चाढ़ा आहिनि, उन्हनि जे पस मंज़र में उहो अदीब आतम कथा लिखे थो, या उहे यादगिरियूं, उहो कर्ज़ु जेको हू महसूसु करे थो पंहिंजे दिलि में या पंहिंजे ज़हन में, त जेके अदीब हुन सां गॾु हुया, जिन खां हुनखे उत्साह मिलियो, हुन ज़मीन जंहिं हुनखे उत्साह ॾिनो, उहे दरिया जिन जो हुन ज़िक्र कयो, या उहो आसमान जंहिंखे ॾिसी हू ज़िंदगीअ जी पुरस्रारियत में गुम थी वेंदो, ऐं सवाल हुनजे ज़हन में उथंदो, आख़िर ही काइनात छा आहे, ऐं वजूदी जेके सवाल हुनजे ज़हन में उथंदा हुया। त ही जेको मां सम्झां थी त ही असांजे हिन शेख हयास पंहिंजे नौजवाननि ते ऐं ईंदड़ नसलुनि ते हिकु थोरो कयो आहे, त हुन पंहिंजे पूरे दौर खे हिकु दस्तावेज़ी सूरत में पंहिंजे नौजवाननि जे साम्हूं खणी आयो आहे। ऐं जेकॾहिं अयाज़ खे सम्झणो आहे, छो त शाइरीअ में थोरो शाइरीअ खे सम्झण जे लाइ शाइराणी नज़ाकत ऐं अहसास थी घुरिजे, पर नसर खे पढ़ण जे लाइ, नसर खे सम्झण जे लाइ उहा जेका शाइर जी जेका अहसासाती अखि आहे, जीअं हू सम्झाईंदो थो हले त जेको पढ़ंदड़ बि उन ई वहकिरे में वही वञे थो। पर शाइरी खे सम्झण जे लाइ हिकु जमालियात, हिकु नज़ाकत, उहा गूढ़ी नज़र बि घुरिजे। त ही जेको तनवीर अब्बासी जेकॾहिं न लिखी आतम कथा, त उहा कमी असां महसूसु कयूं था, या जेके बि असांजा वॾा शाइर या अदीब जिन आतम कथाऊं न लिखियूं, त उन्हनि जी ज़िंदगीअ जा केतिरा ई रुख़ असांजे साम्हूं न अची सघिया आहिनि। ही हिकु मुकमल दस्तावेज़ आहे, पर शायदि शेख हयाज़ खे एतिरो वक़्तु न मिलियो, छो त हुन वटि जीअं त हू वक़्त जे हिकु हिसे मां ॿिए हिसे में सफ़र करण वारो माण्हू हो, मुख़्तलिफ़ डायमेंशन्स में रहंदो हो। कॾहिं हू 3 डायमेंशन में हूंदो हो जंहिंमें हींअर असां वेठा आहियूं, कॾहिं हू 4th डायमेंशन में हूंदो हो जेका तसवराती दुनिया आहे, जेका असांखे हक़ीक़त खां कटे थी छॾे, कॾहिं हू 5th डायमेंशन में हूंदो हो, जिथे हू मावरायत जे साम्हूं हैरानगी जे अंदाज़ में बीठो हूंदो हो, ऐं हुन खां हाल जा लम्हा, हुन खां जेको माज़ी ऐं मुस्तक़बिल विसरी वेंदो हो, ऐं इहे सभु हुन जूं कैफ़ियतूं हुयूं। वरी हू 6 डायमेंशन में हलियो वेंदो हो, उहो डायमेंशन रुहानियत जो डायमेंशन आहे,
ऐं इहे सभु जेके वक़्त जा वहिकरा हू महसूसु कंदो को आम माण्हू नथो महसूसु करे सघे। उहो माण्हू महसूसु करे सघे थो जेको वक़्त खे एके जी सूरत में ॾिसे थो, जंहिंमें माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल हुन जे हथ जी गिरफ़्त में अचे थो। जीअं विलियम ब्लेक किथे चयो आहे त जेको आसमान या जेका ज़मीन आहे, आसमान हिकु गुल जीअं भासे थो ऐं ज़मीन जे ज़रे में सॼी काइनात पसी सघिजे थी, त बिल्कुलु मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त शेख अयाज़ जी बि उहा कैफ़ियत रही। ऐं शेख अयाज़ खे उमिरि जे आख़िरी हिसे में ॾाढो ॾुख बि हुयो, हुनखे अहसासु बि हुयो, हू मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुस्तक़िल लिखंदो रहियो, पर जेकॾहिं हुनखे ज़िंदगी ऐं वक़्तु हुनखे मिले हा त यकीनी तौर ते हू उहे शयूं लिखी सघे हा जंहिंजो हुन ख़्वाबु ॾिठो या जंहिंजो हू इज़हार कंदो रहियो त वक़्तु हुन सां वफ़ा न कई या न कंदो। मौत जो जेको डायमेंशन हो, जेको हू मौत जे भरिसां वियो, त प्री डेथ एक्सपीरियंसिस जेके हुनखे महसूसु थिया, जॾहिं माण्हू मौत जे वेझो हूंदो आहे त हू लाशऊर सां सिलाड़जी वेंदो आहे, जेके प्री डेथ सिंड्रोम चयो वञे थो, त पोइ हुन ते हिकिड़ी अजीब क़िस्म जी रेविलेशन थिए थी ऐं हुन जे लिखणीअ में तसलसुल नथो रहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस में हली थो वञे, कॾहिं माज़ी में जी ॻाल्हि थो करे, कॾहिं वरी हाल में अची थो वञे, कॾहिं वरी मुस्तक़बिल जी ॻाल्हि थो करे। त हीअ जेको नसरी ही जेका ख़ूबसूरत ख़ज़ानो हू असांखे ॾेई वियो आहे, शाइरीअ वांगुरु शाइरीअ जा जेके मुख़्तलिफ़ हुन घाड़ेटा ॾिना जिन खे असांखे वधीक दरियाफ़्त करण जी ज़रूरत आहे। शेख अयाज़ अहिड़ो शाइर न आहे जो जंहिं ते ॿ किताब पढ़ी अची शेख अयाज़ जे बारे में ॻाल्हाए सघूं। शेख अयाज़ दिलि जे गहराइनि में समोइण ऐं महसूसु करण जो शाइर आहे। जेसिताईं असां हुनजे नसर में बि हुनजी ख़ूबसूरती आहे ऐं नसर पढ़ंदे बि असां वक़्त जे मुख़्तलिफ़ डायमेंशन तां सफ़र कयूं था, त मां सम्झां थी त असांजो जेको नौजवान आहे उनखे शेख अयाज़ जी आत्म कथाऊं ज़रूरु पढ़णु घुरिजनि, जेकॾहिं हू ज़िंदगीअ संदसि जेके मुख़्तलिफ़ दौरनि में हुनजा मुशाहिदा हुनजे बारे में नौजवाननि खे सम्झणु घुरिजे। वक़्तु जेको सो मां सम्झंदो शेख साहिब जी शाइरी हुजे या उनजा ऑटोबायोग्राफी जा किताब हुजनि या उनजा लेटर्स हुजनि, जेके उनखे पढ़नि था उहे मुंहिंजे ख़्याल में त तमामु घणो वक़्तु ॻाल्हाए सघनि था हुन ते, पर हिते वक़्तु तमामु हिकिड़ो महदूद ॾिनो वियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त हाणे शेख अयाज़ जी आत्म कथा जी बि ॻाल्हि थिए ऐं शेख अयाज़ जी मोहबतुनि जो ज़िक्र हुन में अचे ई कोन, त इहा त ज़िक्र ई अणपूरो थी वियो। शेख अयाज़ चयो, एॾा जोबन ॾींहड़ा किथे हुईं तूं, एॾा जोबन ॾींहड़ा किथे हुईं तूं, ॾाढियूं ॾिनई मूं ओजागे जूं रातड़ियूं। उहे ओजागे जूं रातड़ियूं जेके शेख अयाज़ कयूं, जेके मोहबतूं शेख अयाज़ कयूं, हू त सिर्फ़ु हुस्न पसंदि त न हो, हू त हुस्न परस्त बि हुयो। हुनखे सूंहं पंहिंजे देश में, पंहिंजे देश खां ॿाहिरि जिथे बि नज़र आई पए त हुन न सिर्फ़ु हुनखे ॾिठो पए, पर उन मां महसूसु थियण बि चाहियो पए ऐं उनजो इज़हार हुन पंहिंजे इन्हनि आत्म कथाउनि में बि कयो आहे। के मौक़िक़ इहा कोशिशि कंदा आहिनि त असां उन्हनि किरदारनि जी ॻोल्हा कयूं जिन जो अयाज़ पंहिंजे आत्म कहाणियुनि में या पंहिंजी शाइरी में ज़िक्र कयो आहे। इहा ॻाल्हि अयाज़ खे बि महसूसु थी। हुन चयो इन खे तव्हां रिवायती अंदाज़ सां ॻोल्हे न सघंदो, छाकाणि त मां केतिरनि ई पंहिंजो किरदारनि जा नाला बदिलाए बि छॾिया आहिनि। महिरबानी।